करमपुर बरसा नापरकोट थाने जी हद मां मुबैना तौर अगवा थियल टिन नौजवाननि ॻोठ कर्नल इस्माइल रवासी गुलाम शब्बीर जाफरी ॻोठ मुकदुम वाहिद बख्श जाफरी रवासी अमाल्ला जाफरी ॻोठ जमाल रवासी गुलाम यासीन निंदवाणी वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। नापरकोट ऐं घोसपुर पुलिस हदबंदी तकरार ॼाणाईंदे केस दाख़िल करण खां इनकारी आहिनि। नापरकोट पुलिस मूजिबि नौजवान गुलाम शब्बीर जाफरी 13 तारीख़ ते करमपुर लाड़े खां जमाल तरफ़ वियो। CBR रिपोर्ट मूजिबि तंहिंखां पोइ नंबर जी लोकेशन घोसपुर कंदकोट ऐं वरी घोसपुर वारो इलाइक़ो ॿुधाए थी। इन मां वाज़े आहे त नौजवान घोसपुर वारे इलाइक़े मां मुबैना तौर अगवा थिया आहिनि। इलाइक़े मां मिलियल ॼाण मूजिबि टिनी नौजवाननि खे जवाबदारनि पारां महिमानी जे दिलासे ते घुराए अगवा कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मुगवी नौजवान गुलाम शब्बीर जाफरी जे भाउ यासीन जाफरी मीडिया खे ॿुधायो त नामालूम जवाबदारनि पारां असांखे मुगवी नौजवाननि सां राब्तो करायो आहे। अगवा में मुलविस जवाबदार नौजवाननि जी बाज़ियाबी एवज़ 30 लख भुंग तलब करे रहिया आहिनि। असीं ग़रीब आहियूं। DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿिया वस वारा टिनी नौजवाननि जे अगवा वाक़े जो नोटिस वठी नौजवाननि खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿिए तरफ़ मुगवी जे वारसनि सां कयल ऑडियो ॻाल्हि ॿोल वायरल थी आहे। अचो त ॿुधूं था। 30 लख घोरनि था। हिकु मां, हिकु सदीक जाफरी, शबीर हेलो हा, हिकु बूढ़ो जाफरी अमाला इहो शबीर तारो भाउ। हाँ हाँ ये ठीक अॼु टीं सूचो ॾिया। हाँ हाँ हेलो हेलो खैरा बा शबीर ॻाल्हायां थो। मां बि हिननि सां गॾु हुयुमि। असांखे खयो अथनि गंज शबीर मीरल खान ॻोठ जो। हाँ बा हिकु ॿोड़ो आहे इहो बि गॾु आहे। खयो अथनि। हाँ काथों तो तव्हांखे खयाऊं? लंजे लाड़े हिते तव्हांजो छा कमु हुयो? लंजे लाड़े विया हुआ?